अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंखे का मुश्किल पेश अचे उनखे मूं ते कसरत सां दुरूद पढ़णु घुरिजे, छो त मूं ते दुरूद पढ़णु मुसीबतुनि ऐं बलाउनि खे टारींदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सहाबी इब्ने सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा जो दौर जे अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा जो दौरान सफ़र कुछ अहिड़नि माण्हुनि वटां गुज़र थियो जेकी हिकु मक़ाम ते कंहिं सबबु रुकियल हुआ। पाण उन्हनि खां ख़ैरियत पुछा कई त उन्हनि ॿुधायो त रस्ते में हिकु शींहुं आहे जंहिं असांखे ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे। उहो ॿुधंदे ई हज़रत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हु सवारी तां हेठि लथा ऐं शींहं जे कन मां पकड़ींदे रस्ते तां हटाईंदे फरमायाऊं, अल्लाह करीम जी आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे मुतालिक़ बिल्कुलु दुरुस्त फरमायो आहे त बेशक इब्ने आदम ते उन्हीअ खे मुसलत कयो वियो आहे, जंहिंखां इब्ने आदम डिॼंदो आहे ऐं इब्ने आदम खे उन जे हवाले कयो वेंदो आहे जंहिंखां हू उम्मीद क़ाइमु कंदो आहे। जेकॾहिं हू अल्लाह पाक खां अलावा कंहिं मां उम्मीद न रखे त अल्लाह पाक उनखे कंहिं जे हवाले नाहे कंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। शेर का खतरा क्या, शेर खुद कांप उठा, सामने जब नबी का ग़ुलाम आ गया। तो प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ख़ौफ़ खुदा तमामु वॾी नेमत आहे। जंहिंखे हीअ नेमत मिली वई रहमत खुदावंदीअ सां उनजो बेड़ो पार थी वियो। जंहिंजे दिलि में सिर्फ़ु ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे त दुनिया जी हर शइ उन खां डिॼंदी आहे। असां कमज़ोर ऐं नादान त शींहं जो नालो ॿुधी बि डिॼी वेंदा आहियूं। काश ख़ौफ़ खुदा रखण वारनि जे सदके असांखे बि ख़ौफ़ खुदा जो ज़रो इख़लास सां इनायत थी वञे। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, हाणे अवां जंहिं वाक़े में हिकु ख़ौफ़नाक जानवर जे बारे में ॿुधो, अहिड़ो ख़तरनाक जानवर जंहिंखे झंगल जो बादशाह चयो वञे थो। हिन बयान में अल्लाह पाक जी हिन मख़लूक़ में मौजूदु कुदरत खुदाबंदी जे मुतालिक़ अजाइबात जे बारे में कुझु मालूमात ॿुधाई वेंदी। इंशा अल्लाहुल करीम दीनी ऐं दुनियावी मालूमात में इज़ाफ़ो थींदो। शींहं जानवरनि में सभ खां मशहूरु जानवर आहे। शींहं सिंधी ज़बान जो लफ़्ज़ आहे। अरबीअ में हिन लाइ 3 लफ़्ज़ मशहूरु आहिनि। हिकिड़ो लैस, ॿियो असद ऐं टियों गज़नफ़र। जॾहिं त अहले अरब जे हिकु कौल मुताबिक़ 150 ऐं ॿिए कौल जे मुताबिक़ शींहं जा 500 लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। उर्दू में शींहं खे शेर ऐं अंग्रेज़ी ज़बान में लाइन चवंदा आहिनि। शींहं खे ॿियनि जानवरनि में ख़ासि अहमियत हासिलु आहे, छो त झंगली जानवरनि में शींहं जो मिसाल उन जी बहादुरी, बेरहमी ऐं संगदिली वग़ैरह जे करे हिकु रोब ऐं दबदबे वारे बादशाह जहिड़ो आहे। उन्हीअ करे दिलेरी, बहादुरी ऐं ज़ुर्रतमंदी में शींहं जो मिसाल ॾिनो वेंदो आहे। शींहं जूं केतिरियूं ई क़िस्मूं आहिनि। हयातुल हैवान किताब में आहे त शींहं जो हिकु निरालो क़िस्म ॾिठो वियो जंहिंजो रंग ॻाढ़ो हो। उनजो चहिरो इंसानी चहिरे जहिड़ो ऐं उनजो पुछ विछूअ जे पुछ जीअं हो। शींहं जे उन क़िस्म खे अरबी में अलवर्द यानी गुलाब चयो वियो आहे। शींहं जूं ख़ासियतूं। शींहं जी सिफ़तुनि मां हीअ बि आहे त शींहं बुख जी हालत में सब्र ऐं बर्दाश्त खां कमु वठंदो आहे। उनखे पाणी जी ज़रूरत घटि महसूसु थींदी आहे ऐं हीअ ॿियनि दरिंदनि जो शिकार यानी ओभर नाहे खाईंदो। जेकॾहिं शिकार खाईंदे हिन जो पेट भरिजी वञे त बाक़ी उते ई छॾे ॾींदो आहे ऐं वरी ॿीहर उन मां नाहे खाईंदो। बुख जी हालत में शींहं चेड़ाक थी वेंदो आहे, पर जॾहिं शींहं जो पेट भरियलु हूंदो आहे त सुस्त थी वेंदो आहे। शींहं ॿियनि जानवरनि ख़ासि करे कुते जी ओभर
कुते जो उबर कयल पाणी हरगिज़ इस्तेमालु नाहे कंदो। शींहं जे उन्हनि ॻाल्हियुनि में असांजे लाइ वॾो सबक़ु आहे त शींहं झंगली जानवर थी करे बि बुख जी हालत में सब्र खां कमु वठंदो आहे, जॾहिं त नादान इंसान बुख जी हालत में ख़बर न आहे छा छा करे वेहंदो आहे। हराम खाइणु, रिश्वत जो ॾियणु वठणु, चोरी, धाड़ो हणणु, बल्कि क़त्लो गारतगिरी जे पुठियां बि बाज़ औक़ात बुख कारण हूंदी आहे। अहिड़ा नादान जेकी पंहिंजी बुख मिटाइण लाइ गुनाहनि जे दलदल में वञी पवंदा आहिनि, उन्हनि खे झंगली जानवर शींहं खां सबक़ु वठणु घुरिजे, जेको सब्र ऐं बर्दाश्त खां कमु वठंदो आहे। पिणु जॾहिं शींहं जो पेट भरिजी वञे त हू पंहिंजे शिकार खे छॾे ॾींदो आहे, पर अहिड़े पेटू शख़्स जो छा कजे जंहिंजो पेट त भरिजी वञे पर दिलि न भरिजे। नफ़्स अम्मारा जी इताअत जो अहिड़ो जज़्बो हूंदो आहे जो जेको साहु खाराए उहो चट कयो जी मिस्ताक खाई वेंदो आहे ऐं खाईंदो ई वेंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अल्लाह जो शींहं। ए आशिकाने सहाबा व अहले बैत, शींहं हिम्मत जी अलामत आहे। बहादुरनि खे आम तौर माण्हू शींहं चई छॾींदा आहिनि। इमाम नजमुद्दीन गज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, अल्लाह पाक पंहिंजे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे शींहं सां तशबीह ॾिनी आहे। जेकर इहा इंतिहा दर्जे जी तारीफ़ ऐं मदह न हुजे हा त अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे शींहं सां तशबीह न ॾी हा। जी हा, जीअं सिपारे 29 सूरह मुदस्सिर जी आयत नंबर 49 खां 51 में इरशाद थिए थो, तर्जुमो कंजुल ईमान, पोइ उन्हनि खे छा थियो, नसीहत खां मुंहुं फेरियल आहिनि, ॼण उहे टहंदड़ गॾह आहिनि जेकी शींहं खां भॻा हुजनि। हिन आयत जी तफ़सीर में आहे त मुशरिक नादानी ऐं बेवकूफ़ी में गॾह जीअं आहिनि, जो जीअं गॾह शींहं खे ॾिसी करे भॼंदो आहे, अहिड़ीअ तरह ही माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिलावत क़ुरान ॿुधी करे उन खां भॼंदा आहिनि। हे आशिकाने सहाबा अहले बैत, सभई सहाबा किराम अलैहिम रिदवान ताक़त ऐं बहादुरी में शींहं आहिनि। 7वीं हिजरी में सहाबा किराम अलैहिम रिदवान जे बारे में हिकु किताबु लिखियो वियो जंहिंजो नालो आहे उसदुल गाबा, यानी झंगल जा शींहं। कुझु हदीसुनि मुबारकनि में नालो वठी करे चंद सहाबा किराम खे शींहं जी मिसल फरमायो वियो आहे, जीअं बहादुरनि जे ऑफिसर फ़ातिह ख़ैबर हज़रत मौला काइनात मौला मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुसलमाननि जो बच्चो शेर ख़ुदा चए थो। दुनियावी शींहं हुअणु एज़ाज़ जी ॻाल्हि न आहे, बल्कि ख़ुदा जो शींहं हुअणु ज़रूरु क़ाबिल फ़ख़्र ॻाल्हि आहे। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े साहिब ज़ुल्फ़िकार हैदर कर्रार हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु ताला वजुल करीम जो मशहूर लक़ब असदुल्लाह यानी अल्लाह जो शींहं आहे। मुझे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में इरशाद फरमायो, ए हमज़ा, ए रसूलुल्लाह जा चाचा, अल्लाह ऐं उन जे रसूल जा शींहं। फरमानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, उन ज़ात पाक जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, 7 आसमान ते लिखियलु आहे त हज़रत हमज़ा अल्लाह ऐं उन जे रसूल जा शींहं आहिनि। मुस्लिम शरीफ़ में आहे, पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल हज़रत अबू क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में इरशाद फरमायो, ही अल्लाह जे शींहनि मां हिकु शींहं आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े में असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। वो खुदा के शेर हैं, वो मुस्तफ़ा के शेर हैं, हम सगे गोसो रज़ा हैं, हम सगे अजमेर हैं। सल्लू अलल हबीब। ए आशिकाने औलिया अल्लाह पाक जे नेक बाननि जो बि छा शान हूंदो आहे। जीअं त अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत अमरू बिन उतबा रहमतुल्लाह ताला अलैहि जो ग़ुलाम बयानु करे थो त हिकु सख़्तु गर्मी वारे ॾींहुं असां सुजाग थियासीं त असां हज़रत अमरू बिन उतबा रहमतुल्लाह ताला अलैहि खे मौजूदु न ॾिसी ॻोल्हणु शुरू कयो। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि असांखे हिकु जबल ते नमाज़ पढ़ंदे नज़र आया। असां ॾिठो त ककर संदनि ते छांव कयल आहे। जॾहिं असां दुश्मन खां मुक़ाबिलो करणु वेंदा हुआसीं त संदन नमाज़ जी कसरत जे करे असां राति जो पहरेदारी बि न कंदा हुआसीं। हिकु ॾींहुं असां शींहं जी गजगोड़ करण जो आवाज़ु ॿुधो त भॼी वियासीं, पर पाण रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजी जॻह ते नमाज़ में ई मशगूल रहिया। बाद में असां उन्हनि खे चयो, छा तव्हांखे शींहं खां डपु न लॻो? उन्हनि फरमायो, मूंखे उन ॻाल्हि खां हया अचे थो त मां अल्लाह पाक खां सवाइ कंहिं ॿिए खां डिॼां। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, शींहं जे रहण जी जॻह खे
कछार ऐं शींहं जे ॻाल्हाइण खे गजगोड़ चवंदा आहिनि। छा तव्हां ॼाणो था त शींहं जॾहिं गजगोड़ कंदो आहे त छा चवंदो आहे? अल्लाह पाक जी अता सां ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारे प्यारे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खां पुछियो, छा तव्हां ॼाणो था शींहं गजगोड़ कंदे छा चवंदो आहे? सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, अल्लाह पाक ऐं उन जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक बहितर ॼाणनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, शींहं चवंदो आहे त ए अल्लाह मूंखे कंहिं नेक इंसान ते मुसलत थियण खां बचा। हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो उहो फरमान हक़ीक़ी माना जो भी एहतिमाल रखे थो, जो शींहं वाकई पंहिंजी उन गजगोड़ में अल्लाह पाक खां उहा दुआ घुरंदो हुजे। ऐं फरमान आलिशान जी ही माना भी थी सघे थी त शींहं जी तबियत में नेक माण्हुनि जी महबत ऐं उन्हनि खे तकलीफ़ न ॾियणु रखियो वियो आहे। हज़रत हम्माद बिन जाफ़र रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था, मूंखे मुंहिंजे वालिद ॿुधायो त असां हिकु लश्कर सां गॾु निकितासीं। हज़रत सिला बिन अशियम अदवी रहमतुल्लाह ताला अलैह असां सां गॾु हुआ। उनजो मामूलु हो त राति थींदे ई माण्हुनि खां अलॻि थी वेंदा हुआ। मूं चयो, माण्हुनि में उनजी इबादत मशहूरु आहे, ॾिसां त सही ही कहिड़ो अमल करे थो। जेतोणीकि नमाज़ इशा अदा करे लेटी पिया। जॾहिं सभई सुम्ही रहिया त पाण उथिया ऐं मुंहिंजे वेझो खां हिकु कंडेदार वण ॾांहुं निकिरी पिया। मां बि उन्हनि जे पुठियां वियुसि। उन वुज़ू कयो ऐं नमाज़ जे लाइ बीही रहिया। जीअं ई नमाज़ शुरू कई त अचानक हिकु शींहं उन जे वेझो आयो। मां वण ते चढ़ी वियुसि त जीअं ॾिसां त हू शींहं खां भॼनि था या न, पर पाण रहमतुल्लाह ताला अलैह नमाज़ में मशगूल रहिया। जॾहिं पाण सजदे में विया त मूं दिलि में चयो, हाणे शींहं उन ते हमिलो करे छॾींदो, पर कुझु न थियो। पाण नमाज़ मुकमल करे शींहं खे फरमायूं, ए खूनख्वार, कंहिं ॿिए हंधि वञी पंहिंजो रिज़िक तलाश कर। उहो ॿुधी करे शींहं गजगोड़ कंदो उतां हलियो वियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह सुबुह ताईं नमाज़ में मशगूल रहिया। नमाज़ खां पोइ पाण वेही रहिया ऐं ईअं अल्लाह पाक जी तारीफ़ बयानु कई जो उन जहिड़ी तारीफ़ मूं कॾहिं न ॿुधी हुई। पोइ पाण दुआ कयूं, ए अल्लाह पाक, मां तुंहिंजी बारगाह में सुवाल कयां थो त मूंखे जहन्नम जी बाह खां पनाह अता फरमा। छा मूं जहिड़ो शख़्स जुरात करे सघे थो त तोखां जन्नत जो सुवाल करे? पोइ पाण वापसि तशरीफ़ खणी आया ऐं सुबुह जो संदन कैफ़ियत अहिड़ी हुई जो ॼण सॼी राति पासे भर सुतल रहिया हुजनि ऐं सुम्ही करे राति गुज़ारी हुजनि। जॾहिं त सॼी राति जाॻण जे करे सुबुह जो जेका मुंहिंजी हालत हुई उहा अल्लाह पाक ई ॼाणे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ वजल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे